राम। सनकादि ऋषि चवंता महाराज तव्हां भुलिजी आओ, तव्हां त इहा दवा ॿियनि खे ॾेई चुकायो, तव्हांखे चङी तरह यादि आहे। सतकर्म महान तव्हांखे पतो आहे, मूंखे पतो आहे। खिलण लॻा सनकादि, यादि कोन्हे जॾहिं वेदव्यास भॻवान 17 पुराणनि जी शास्त्रनि जी रचना करे वेठा वीचारा चिंता में, त तव्हां ई त उनखे ॿुधायव कि श्री कृष्ण जा चरित्र लीलाऊं कथा कीर्तन उन जा अमृत खां बि वधीक प्यारा प्यारा चरित्र कथाऊं तव्हां न लिखियूं, इन करे तव्हांखे सुकून कोन्हे, चैन कोन्हे। उन श्री कृष्ण जे लीला सां, श्री कृष्ण जे कथा सां, यानी श्रीमद भागवत कथा सां भक्ति माता ज्ञान वैराग्य जा दुख दूर थी वेंदा। बोलो श्रीमद भागवत भगवान की। नारद महाराज जो चेहरो खिलियो, नारायण नारायण। महाराज लेकिन हिकिड़ी शंका है, कहिड़ी शंका वरी भाई? चई ॾिसो जेको भागवत आहे आखिर उहो बि त वेदन जो निचोड़ आहे, वेदन जो सार आहे। हा हा, त मां त उनखे वेदन जी वाणी बि ॿुधाई, पोइ छो न ठीक थिया? तरी सनकादि ऋषि चयो वेद आहिनि वणनि जे समान। चओ वेद आहिनि त पोइ भागवत छा आहे? चई उन्हनि वणनि जो पकियल रसियल बिना गुठलीअ जे, बिना बिज जे, बिना छिलके जे रस सां भरियल, केवल रस भरियल उहो फल आहे श्रीमद भागवत महापुराण। त महाराज कंहिंखे कोई फल ॾाढो सुठो लॻो, प्यारो लॻो, स्वादिष्ट लॻो, उहो चए मूंखे फल खाइणो आहे, त उनखे तव्हां फल खाराईंदव कि चवंदसि वञ उहो वृक्ष लॻल अथई उनखे वञी चक पा, वञ उहो वण वञी खा? चई न महाराज उनखे त फल ई खाइणो पवंदो। त चई हुन जा दुख बि भागवत सां दूर थींदा। वेदन जी त अहिड़ी वाणी आहे कि माण्हू पढ़े त ठीकु आहे, न सम्झे त वरी अर्थ जा अनर्थ कढी छॾे। वेदन जी वाणी बिना गुरु संतन जे खुद पढ़ण में सम्झ में न ईंदी आहे। चओ हरे कृष्ण। इन करे वेद वाणी वग़ैरह इहे संतन जे, भगवान जे, भक्तन जे, श्री गुरुअ जे मुख मां श्रवण करणु खपे। तॾहिं नारद महाराज खे सम्झ में आयो वाकई अरे भाई ॾिसो असांखे ई मान लो केमल चांहि ठाहिणी आहे ऐं खंड कोन्हे घर में, कमंद पिया आहिनि, कमंद यानी सम्झो था गन्ना, त पोइ कोई चए भैया खंड त कमंद मां ही ठही आहे, हा न शंकर भैया, शक्कर जो बंद थे गन्ना ले बंद थे। अब चाय बनाए भरे हम ला और शक्कर हवे नहीं, अब जब नहीं है शक्कर तो शंकर भैया का करीन, ऐसे करथन गन्ना उठाथन निचोड़थन ओकर रस डाल देबो चाय में, बन जाई ना काम, बन जाए। हरे राम श्री कृष्ण गोविंद। भैया चाय बिगड़ जाए, वो फीका चाय के भी स्वाद चले जाए, उमा तो शक्करे डाले पड़ी या गुड़ डाले पड़ी, है ना? तो जामा शक्कर पैदा हुई वो गन्ना काम नहीं आई, पर गन्ना के बने हुए शक्कर काम आ गई। वेद कम ना आया पर वेदन में निकतल श्रीमद भागवत कम आयो। याद रखो भाई त भागवत कलयुग जे करे भगवान हाणे कलयुग को कुछ समय पहिरियों असांजे लाइ प्रकट कयो, या उन जी केॾी करुणा कृपा आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल की।